نؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. قال الله الكريم في كتاب القديم: لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم. या सलाम सभी दोस्त मिली करे हुजूर ते दुरूद शरीफ. اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم. या सलाम जो दफा शौक सा दुरूद मुझे हबीब दे. اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم. या सलाम. हमद ऐं सलात खां बाद मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो, सभ खां पहिरीं त सॼी जमात खे अॼु मुंहिंजे मिठड़े आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिठड़े मीलाद जी मुबारक हुजे. मुबारक हुजे सभिनि खे हुजूर जे मीलाद जी मुबारक हुजे. वरी ॿिए दफ़ा मुबारक हुजे, टे दफ़ा मुबारक हुजे. मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ख़ुशकिस्मती आहे तव्हां असांजी पहिरीं राति में ऐं वरी सूमर जी राति में हबीबनि जे मीलाद में शरीक आहियूं. ऐं क़िस्मत असांजे सरदार साहिब जी आहे. अल्लाह तबारक व तआला असांजे जावेद साईं सरदार जावेद हुसैन के अल्लाह तबारक व तआला रहमतूं बरकतूं नसीब करे. जंहिंजी दुस्तार पग थी आहे त अॼु मुंहिंजे हबीब जे मीलाद जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं वरी धलारी सूमर वारी राति आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा जे विलादत जी राति आहे. ज़ोर सां सुभान अल्लाह. ऐं वरी सिधो सिधो डायरेक्ट हाणे बगदाद मौला नज़र अचे पियो हुज़ूर गौस पाक जी झाली. उतां साईं जा जेको आहिनि डायरेक्ट ॾेखारीनि पिया. ख़ुशकिस्मती आहे मदीने सां बि तालुक आहे त बगदाद सां बि तालुक. उतां झाली मुबारक हले पई. सुभान अल्लाह. करम आहे अल्लाह जे हबीब जो. ऐं मूंखे यादि आहे त हिते असां 11वीं शरीफ़ कई हुई. 11वीं शरीफ़ कई हुई माशाअल्लाह. 11वीं शरीफ़ में असांजे आबिद फ़कीर खे मूं चयो कि साईं औलाद कोन थो थिए. अलाए केतिरा साल थी विया आहिनि. घणा साल थी विया? हा वरे माना केतिरा साल. मूंखे चई औलाद कोन्हे घर में. मूं चयो तूं मां गौस पाक जी 11 रख. ॾिस त औलाद घर में औलाद सां भरिजे थो या न. हाणे पुटड़ा वठी आयो मूंखे हिते दुआ कराइण लाइ. मूंखे यादि आहे उते उन 11 में ॾाढा समूह जेको आहे साम्हूं वेठो. ॾाढा बिल्कुलु साम्हूं कुर्सी ते वेठो. मुंहिंजो हाफ़िज़ो पोड़ो थी वियो आहियां पर अञा बि अल्हम्दुलिल्लाह मज़बूत आहे. छाजे करे महबूबनि जो फरमान आहे त दुरूद जॾहिं तव्हांखे का ॻाल्हि विसरी वञे त दुरूद पढ़ो. जेको शख़्स दुरूद कसरत सां पढ़ंदो अल्लाह ताला उनजे हाफ़िज़े खे कुदरती तेज़ करे छॾींदो. त वरी बि दुरूद पढ़ो मुंहिंजे हबीब ते त मदीने वारे घोट जो करम थिए. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद मादनिल जूद वल करम
वाला आलिहि वस्सहबिहि वबारिक वसल्लिम या सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूदि वल करम वाला आलिहि वस्सहबिहि वबारिक वसल्लिम या सलाम। मुझा अज़ीज़ दोस्तों, मीलाद जॾहिं रबियुल अव्वल जो महीनो ईंदो आहे त सरकार जा उम्मती, महबूब जा ग़ुलाम, मदीने वारे घोट जा आशिक, उहे इन्हे त रमज़ान जो इन्हे त हिन चंड जो रबियुल अव्वल जो इंतज़ार कंदा आहिनि जीअं रमज़ान जे चंड जो इंतज़ार थींदो आहे। अब ईअं आहे या न? मगर कुछ माण्हू उहे वरी रबियुल अव्वल शरीफ़ अचे त उन्हनि वीचारनि जे लाइ वरी मुसीबत बंदी वेंदी आहे। जागो पिया आहिनि न? जागो पिया। उन्हनि खे वरी तकलीफ़ थींदी आहे त बाबा मीलाद अची वियो, मीलाद ॿुधायो त किथे लिखियलु आहे, किथे मीलाद सैयदना अबू बकर सिद्दीक़ कयो आहे, सैयदना उमर कयो आहे, सैयदना उस्मान कयो आहे, सैयदना अली कयो आहे जे तव्हां मीलाद था करियो। उहे वरी दलील कुझु पंहिंजा दलील पुछंदा त मीलाद कयो आहे या न कयो आहे, लिखियलु किथे आहे। सभु खां पहिरीं चवंदा बाबा किथे लिखियलु आहे? चए त बाबा लिखियलु कोन्हे। ठीकु आहे, कोन्हे न, तव्हांखे नज़र नथो अचे, असांजे मुक़द्दर में मीलाद लिखियलु आहे। ज़ोर सां सुभान अल्लाह। मुक़द्दर जी ॻाल्हि आहे, मुक़द्दर जी ॻाल्हि आहे। तॾहिं के आशिक़ चयो आहे, मूंसां गॾु पढ़ो। महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं। सब गद्दी पढ़ो। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। जोर से सुभान अल्लाह। सभी ने चलो अन्ना जोर से सुभान अल्लाह, बे दफा जोर से सुभान अल्लाह। आशिक तो चाहे वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं, जो सरवर आलम का मिलाद मनाते हैं, जो सरवर आलम का मिलाद मनाते हैं। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं। जोर से सुभान अल्लाह। मुझा मिठा तव्हांखे मिसाल ॾियां। सरदार साहब जी अॼु पग हुई सिंध में, सम्मा क़ौम खे सभिनी खे दावत हूंदी। मूंखे समन फ़क़ीरनि जूं तमामु परे परे खां फ़ोन आयूं, बाबा साईं तव्हां केॾी महिल पहुचंदा? पग 2 बजे आहे। मूं चयो बाबा 2 बजे आहे, ऐं मुंहिंजे आराम जो टाइम आहे, तव्हां पग में शरीक थीजो, ऐं राति जो ईंदुसि। जागो पिया। भला जंहिंखे सरदार साहब दावत न ॾींदो उहो ईंदो? यार असांखे त दावत ई कोन्हे। जागो पिया। असांखे त दावत ई कोन्हे। सरदार जो कमु आहे सभिनि ते हथ रखे। सरदार असांखे दावत ई न ॾिनी। मिसाल पियो ॾियां हिकिड़ो, ईअं कोन थो की को क़ौम में बतल हुजे, पर जेकर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो दावत न आहे त हिते ज़ाहिर ई नथा अची सघनि त जेको अल्लाह जो हबीब हुजे, जंहिंजे लाइ रब वजह तख़लीक़ काइनात महबूब जे सदके ही सॼा काइनात समाई आहे, सॼी सजाई आहे, उन महबूब खे रब ताक़त कोन ॾिनी हूंदी। अल्लाह पंहिंजे हबीब खे उहा ताक़त ॾिनी आहे, जंहिंखे चाहे उनखे पंहिंजे मीलाद में घुराए। लॻो पिया बा? क़िस्मत जी ॻाल्हि आहे, मुक़द्दर जी ॻाल्हि आहे, अल्लाह जो फज़ल आहे। असां सुन्नियुनि जो अल्हम्दुलिल्लाह असांजो
जीअण मरण उथण वेहण मुझे हबीबन करीमन जे मिलाद सां तां ॾिसो त असां जे ख़ुशियुनि में भी मिलाद हूंदो असां जे हर मामले में मिलाद हूंदो अॼु ॾिसो पग आहे उन जे अंदर भी मिलाद आहे सुन्नी तूं ख़ुशकिस्मत आहीं इहो औलिया अल्लाह जो फैज़ान आहे इहो सुहिणे बेटाई घोट जो फैज़ान आहे इहो मुंहिंजे मुर्शिद करीम सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जो फैज़ान आहे इहो मुंहिंजे सुहिणे अब्दुल कादर जीलानी बगदाद वारे घोट जो फैज़ान आहे जे तोखे सुती में इहो सुन्नी तोखे मिलाद मिलियो आहे जे तुंहिंजे हर महफ़िल में मुस्तफ़ा जो ज़िक्र आहे इन ज़िक्र जे सदे हित बि तुंहिंजो बेड़ो पार आहे त क़यामत ऐं क़ब्र में बि तुंहिंजो बेड़ो पार ज़ोर सां सुभान अल्लाह थकी त कोन पिया आहियो न कोन थका आहियो दुरूद ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अञा टियों भेरो महबूब मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु टे दफ़ा हाणे असां पढ़ियो दुरूद शरीफ़ पढ़ियोसीं इन जी बरकत छा आहे इन जी रहमतूं छा आहिनि हबीबन करीमन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे आका फरमायो सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा मुझे आका फरमायो जंहिं मुझे मथां हिकु दफ़ा दुरूद शरीफ पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमायो एतरनि माण्हुनि गॾिजी करे दुरूद पढ़ियो ऐं हर दुरूद ते 10 रहमतूं 3 दफ़ा असां पढ़ियो अगरि 1000 दफ़ा असांजो दुरूद थी वियो त मुंहिंजे हबीब जे हदीस पाक मुताबिक़ असांजी मजलिस ते 1000 अल्लाह ताला जी रहमत जो नुज़ूल थी मामूली ॻाल्हि आहे महफ़िल जेका मामूली ॻाल्हि आहे 3 दफ़ा सिर्फ़ु दुरूद पढ़नि मगर महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो दुरूद असीं जेको पढ़ूं था दुरूद शरीफ मलाइक था खणी वञनि कुछ माण्हू चवंदा आहिनि यार मलाइक था खणी वञनि दुरूद उन्हनि जो ज़ोर सॼो इन ॻाल्हि ते हूंदो आहे मलाइक था दुरूद खणी वञनि मलाइक था पहुचाइनि दुरूद जागो पिया हलाइनि पर इहा हदीस सर्फ़ कोन्हे हदीसूं असां मुसलमान छा आहे जे सरकार जी हिकिड़ी हदीस आहे जागो पिया हलाइनि जागो पिया महबूबन जी हदीस आहे त सफ़र जहन्नम जो टुकड़ो आहे सफ़र छा आहे जहन्नम जो टुकड़ो आहे चाहे हिकु मैल जो हुजे सफ़र में अल्लाह ताला फ़र्ज़ पंहिंजो उन में फ़र्ज़ में तख़फ़ीफ़ करे छॾी 4 मां अल्लाह ताला पंहिंजे फ़र्ज़ में 2 मगर ॿी वरी हदीस आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सफ़र करियो सहत हासिल करियो सुभान अल्लाह जागो पिया सिर्फ़ु हिकिड़ी हदीस असां ॿुधाई ॿी छॾे ॾिनी असां तो पोइ असांखे कहिड़ी ख़बर मालिकन करीमन असल छा आहे असल मसलो इहो आहे त क़ुरान पाक में कुझु हुकम क़ुरान में जेके मकी आहिनि मके पाक जे अंदरि उहे हुकम जी थोरो मिसाल ॾेई सम्झायां तव्हां आसानी सां सम्झी वेंदा थकी त कोन पिया आहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां आऊं त अक्सर कोशिशि कंदो आहियां त जान छॾाइण में हूंदो आहियां को चंद थकी पिया आहियूं त आऊं अॻे ई थकल हूंदो आहियां बिस्मिल्लाह पर मके शरीफ़ में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हू मुसलमान थिया उन वक़्तु बैतुल्लाह शरीफ़ में काबे करीम में 360 बुत हुआ जागो पिया अल्लाह ताला जे घर जेके असां तवाफ़ था करियूं इन जे अंदर 360 बुत हुआ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने वारे आका करीम अलैहिस्सलाम जी जंहिं राति विलादत थी हुज़ूर अलैहिस्सलाम जी पहिरीं रबियुल अव्वल अची वई त पूरी काइनात में बहारूं घर सजी विया बाज़ारूं सजी वयूं मस्जिदूं सजी वयूं अल्लाह करे त असांजा घर हमेशा हुज़ूर जे ज़िक्र सां सजल हुजनि जागो पिया काबतुल्लाह शरीफ में बुत हुआ इमाम सुयूती
रहमतुल्लाह अलैह पूरी दुनिया में उनके मञो वेंदो आहे। बल्कि जंहिं किताब जो हवालो पियो ॾियां इहो मके शरीफ़ मां शाया थियो, हाणे मूं वटि मौजूदु आहे। बैतुल्लाह मां मके मुकर्रमा मां इहो किताब शाया थियो आहे। उन में इहा हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जंहिं राति विलादत थी त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं जेके मौजज़ात हुआ उन्हनि जो ज़हूर थियो अम्मा जे पेट मुबारक में अचण सां। हुज़ूर अम्मा जे पेट में आया, मौजज़ात शुरू थी विया। मौजज़ात कहिड़ा? अम्मा साइण थी फरमाए, अम्मा आमना थी फरमाए त हर महीनो जेको ईंदो हो रबिउल अव्वल शरीफ में जेको महीनो आयो, अम्मा फरमायो हर महीने जी शुरूआत में मूंखे अल्लाह ताला जे हिकिड़े नबी जी ज़ियारत थी। फरमाए नबी मूंखे आदम अलैहिस्सलाम जी, इब्राहिम अलैहिस्सलाम जी, मूसा अलैहिस्सलाम जी, ईसा अलैहिस्सलाम जी, हर महीने अल्लाह जा नबी ईंदा हुआ ऐं मूंखे अची मुबारक ॾींदा हुआ त अमड़ आमना तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे अंदरि जेको बचड़ो आहे इहो सॼी काइनात जो सरदार। जागो पिया बा। जॾहिं आदम अलैहिस्सलाम, इमाम सुयूती लिखियो आहे, आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जन्नत मां अचे ऐं मुंहिंजे मिठड़े आका करीम अलैहिस्सलाम जी अम्मा आमना साइण खे अची मुबारक ॾे त मुसलमान जॾहिं नबी अची मुबारक ॾिन अम्मा खे त तोते पे हक़ आहे त पंहिंजे आका पंहिंजे नबी जी विलादत जे हिक ॿिए खे मुबारक ॾियो त अॼु 12 मीलाद जो महीनो अची वियो आहे। मुबारक हुजे असांजे मुस्तफ़ा मिठड़े महबूब जे विलादत जो महीनो। जागो पिया बा। मीलाद शरीफ। बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास हुज़ूर जे चाचे अल ख़साइस अल कुबरा इमाम सुयूती जी। जागो पिया आहिनि न, काफ़ी उलमा वेठा आहिनि, साईं सादात मुफ्ती वेठो आहे। इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखनि था त सैयदना अब्बास हुज़ूर जे चाचे, नबी साईं जे चाचे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे चाचे सैयदना अब्बास सां बेपनाह मोहब्बत कंदा ऐं नबी साईं हर रिश्ते जो ख़्यालु कंदा। अम्मा ख़दीजा सलामुल्लाह अलैहा, अम्मा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी अम्मा ख़दीजा जेको महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा साइण जो जॾहिं विसाल थी वियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहा थी फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलाम मदीने में अम्मा जूं जेके सहेलियूं हूंदियूं, सिंधी में सहेलियूं चवंदा साहेड़ियूं सहेलियूं ॻाल्हि मिड़ई साॻी थोरो फ़र्क़ु आहे। ऐं वरी मेवणनि सां थोरो हलां थो उनजे करे थोरो उर्दू में अची थो वञा। साहेड़ियूं जेके हुयूं अम्मा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहा थी फरमाए त असांजे घर में बकरी जो बच्चो बि ज़बह थींदो हो त नबी करीम अलैहिस्सलाम उन जो गोश्त अम्मा ख़दीजतुल कुबरा जे साहेड़ियुनि न मोकिलींदा। सुभान अल्लाह ज़ोर सां कोन। हुज़ूर अलैहिस्सलाम असांखे छा सबक़ ॾिनो त पंहिंजे निस्बत वारनि खे यादि करियो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त औलाद ते जेके हक़ आहिनि माउ पीउ जा जे सरदार साहब ते महबूबनि फरमायो त उन्हनि हक़नि में हिकिड़ो इहो बि हक़ आहे त जेको तव्हांजो वालिद जंहिंसां दोस्ती रखंदो हो, तालुक़ रखंदो, तव्हां उन्हनि हक़नि खे निभायो। सरकार जी हदीस आहे त इहो हक़नि जे अंदरि आहे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सुभान अल्लाह भाई साहब के दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दे दफा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब जागो पिया। सरकार करीम अलैहिस्सलाम पंहिंजे जेके आहिनि अम्मा साइण जे लाइ गोश्त मोकिले असांखे क़यामत ताईं सम्झायो त निस्बत जो ख़्यालु रखो। जागो पिया बा, निस्बत जो ख़्यालु रखो। सरकार करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैह जी भेण हुई, अम्मा जी भेण हुई। कुदरती तरह ईअं थींदो आहे त ॿिनि भेणनि जो आवाज़ हिकु जहिड़ो हूंदो आहे। जागो पिया लाइन लाइ हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि मूंखे यादि ॾिजो, ॿी हदीस यादि अची वई आहे, दिलि थी चए तव्हांखे ॿुधायां। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखनि था त सैयदना अमीर उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी ख़ैरात कई, पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में वॾी हिकिड़ी ख़ैरात कई।
जी अॼु हिते अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾो लंगर हलियो सरदार साहब ॿुधाए पियो 12,000 माण्हू आहे त इहो लंगर ई सहाबा किराम जी सुन्नत आहे ग़रीबनि खे मानी खाराइणु क़ौम वारनि खे मानी खाराइणु पाड़े वारनि खे मानी खाराइणु इहो इन मानी खाराइणु सरकार गौसे आज़म रज़ी महबूब सुभानी फरमाइनि था असांजा आका फरमाइनि था त मूं जेके बि आमाल आहिनि उन्हनि खे उल्टाए फुल्टाए पंहिंजो ॾिठो त रब पाक जी दरबार में मानी खाराइण खां मथे ॿियो को बि अमल अल्लाह जी दरबार में फरमाइनि बल्कि असांजा मुर्शिद करीम इमामुल आरिफीन पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु ला जागो पिया लाइन सुभान अल्लाह चवंदो त गाड़ी में पेट्रोल न हूंदो सुभान अल्लाह चवंदो छाजे करे सुभान अल्लाह को मूंखे ज़रूरत कोन्हे सुभान अल्लाह चओ न चओ मूंखे त कलाक ॾेढ तकरीर करणी आहे पर सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम हुज़ूर फरमायो ऐं मेराज ते वियुसि त मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम बैतुल मामूर मलाइकनि जे काबे खे टेक लॻाए वेठो हो ऐं मूंखे महबूबन फरमायो त तव्हांजे साहिब जहिड़ो इब्राहिम अलैहिस्सलाम मूं जहिड़ो माना आऊं पंहिंजे ॾाॾे जहिड़ो आहियां ॾाॾो मुंहिंजो मूं जहिड़ो आहे ऐं महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजा आका तुंहिंजी उम्मत खे चओ त जन्नत मैदान में सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर इहे जन्नत जा वण आहिनि इहे जन्नत में जेतिरो पढ़ंदा ओतिरा रब साईं जन्नत में उन्हनि जे लाइ वण हुज़ूर जे मिलाद में घटि 1000 वण त हलाए लॻाए एतिरी सुभान अल्लाह कुल हंदी जोर सां मटियारी शरीफ त पहुचे ऐं वॾी ॻाल्हि आहे त अॼु हिन तव्हांजे दुस्तार बंदी में मदीने मुनव्वरा खां हुज़ूर अलैहिस्सलाम जा पाड़ेसरी हाजी अब्दुल्ला असांजा ख़ासि दोस्त उहे ते पहुता आहिनि सुभान अल्लाह ख़ुदा सभिनि खे जल्दी मदीनो ॾेखारे रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में जीना है क्या बात मदीने की अरसा हुआ तैबा की गलियों में वो से गुजरे थे अरसा हुआ तैबा की गलियों से गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की सपड़ो रातें भी मदीने की बातें भी मदीने की जगो प्याबा सुभान अल्लाह तां जेकर मूंखे ॿुधाईंदो न त मूं किथे छॾी आऊं तकलीफ़ छॾे ॾींदुसि ॻाल्हि कहिड़ी कई आवाज़ जी निस्बत माशाअल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह टे ॻाल्हियूं गॾु तो मिलाए छॾिया तव्हांजो ॾोह कोन्हे पर हीउ इस्लामाबाद खां इहो होशियारु छोकिरो आहे सम्झ ॿुधाए पियो माशाअल्लाह पहिरीं अर्ज़ु कयमि सैयदना उमर जो वाक़ियो थो ॿुधायां पर उते पीसी रोदे वारनि जो वाक़ियो यादि आयो मूंखे मुंहिंजे मुर्शिद करीम जो त साईं पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोदे धणी गौस पाक जा नाइब हा 1200 खलीफ़ा जंहिंजा वली हुजनि उन मुर्शिद जो शान चाहो वरी गौस पाक जी शान आहे त उन जे नाइबनि जी शान इहा आहे त मुंहिंजे बगदाद वारे घोर जी शान चाहो ज़ोर सां हे जेको पट्टो आहे न गौस पाक जो ख़ुदा करे त क़बर ऐं क़यामत ताईं असांजे नस्लनि जी गिची में तॾहिं त असां सुन्नी चवंदा आहियूं सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म नज़रे करम खुदा मेरा खालिका मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म मौला अली के सदके साईं रोज़े धड़ी के सदके मौला अली के सदके मौला अली के सदके साईं रोज़े धड़ी के सदके मेरी नात रख लो या गौस हम
की लाज रख लो या गौस में मुरीद हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म सरकार गौसे आज़म। साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु लाड़ जे सफ़र ते विया त टंडो जान मोहम्मद जे मीर रहंदा असांजे न नातली टंडो जान मोहम्मद इन इलाइक़े में मीर रहंदा साईं त मीर अॻे ओताकू हलंदियूं हुयूं बल्कि साईं महमूद लिखनि था साईं महमूद कड़े शरीफ़ वारा त आऊं जॾहिं पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जे लाइ वेंदो हुउसि ख़ैरपुर शरीफ़ पीर जे ॻोठ त हिते मुंहिंजो सेखाट में समूह दोस्त हो जेको साईं रोज़े धणी जो फ़क़ीर हो उन वटि हिकिड़ी राति गुज़ारे पोइ अॻियां वेंदो सोचींदो आहियां त सेखाट में बार बार हितां हुतां फिरी वरी सेखाट में अचां ऐं सेखाट ॼण सॼाइण खां पोइ मुंहिंजो ॿियो घर आहे त इहो जेको आहे इहा निस्बत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जी सिके थी लागो पिया हुआ साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु लाड़ जे सफ़र ते विया त लाड़ में उते साईं महमूद सां गॾु हिकिड़े फ़क़ीर जे घर वेठा जमात फ़क़ीर ज़िक्र फ़िक्र तेसि ताईं साम्हूं ओताक हुई उन मां माण्हू पिया अचनि पिया वञनि पिया अचनि पिया वञनि पिया साईं महमूद लाड़ जा हा साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह अन्हु उतर जा ख़ैरपुर जा हा साईं फरमायो ख़लीफ़ा महमूद जी साईं पाण फरमायो त हे महमूद माण्हू अचनि पिया वञनि पिया ई छा हिते साम्हूं घर हो त साईं फरमायो क़िबला हिकिड़े टालपुर जी ओताक आहे अॻे दौर में ओताकूं ई हूंदियूं हुयूं तक़रीबन ओताकूं माण्हू हलंदियूं हुयूं अल्लाह करे वरी बि ओताकूं आबाद थी अल्लाह हिन ओताक खे आबाद आमीन त साईं फरमायो साईं महमूद फरमायो साईं ही मीर आहे गौर सां ॿुधिजो साईं मीर टालपुर आहिनि इन जो लंगर पियो हलंदो आहे मुसाफ़िर ग़रीब पाड़े वारा ओड़े वारा जेके ईंदड़ वेंदड़ इहो लंगर खेंदा आहिनि हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी गौस पाक जा नायब हुआ 1200 ख़लीफ़ा वली हा मक़ाम हूंदो या न ज़ोर सां सुभान अल्लाह अगर साईं जेके जुमला फरमाया हाजी अब्दुल्ला ॿुधे पियो साईं फरमायो त ख़लीफ़ा महमूद कड़े वारा साईं महमूद रहमतुल्लाह अलैह के इल्हाम थियो त महमूद जे तुंहिंजी ज़ियारत कई उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम मक़ाम छा हूंदो इहो मलबूदा शरीफ़ में आहे मक़ाम मुर्शिद जो छा आहे मुरीद जो छा आहे पर साईं था फरमाइनि ख़लीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे मुर्शिद करीम के ख़लीफ़ा महमूद इहो मीर टालपुर जेको ओताक थो हलाए ग़रीबनि मिस्कीननि फ़क़ीरनि खे लंगर थो खाराए क़यामत जे ॾींहुं तोखां मूंखां गोए खणी वेंदो लंगर खाराइण जो माण्हू चवंदा आहिनि मीलाद छो आहे यारहीं छो आहे उर्स छो आहे इमाम हुसैन जो न्याज़ छो आहे पोइ अदा तव्हां पढ़ियो ई कोन्हे मुंहिंजा मुस्लमान भाउ इन्हनि जो अजर क़यामत जे ॾींहुं जेके मिस्कीन पेट भरे खेनि था इन्हनि जो अजर तव्हांखे क़यामत जहिड़ी ख़बर पवंदी जो अजर अॻियां ॿी ॻाल्हि जेका इतां मूं शुरू कई अॻियां मूं जेका ॻाल्हि शुरू कई त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जागो पिया मदीने शरीफ़ में साईं ख़ैरात कई इमाम ग़ज़ाली तले वॾी ख़ैरात वॾो सदको माण्हू आया अचनि पिया वञनि पिया अचनि पिया वञनि पिया त हिकिड़ो शख़्स पंहिंजे पुट सां गॾु आयो सुभान अल्लाह कोन चयो पुट सां गॾु त सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु ॾिसी करे फरमायो अदा अॼु ताईं मूं को अहिड़ो माण्हू कोन ॾिठो आहे जहिड़ो पे ऐं पुट हिक ॿिए जा लॻे थो त ॼण त हिकिड़ो फोटो आहे बसि असल में ॻाल्हि मूंखे यादि आई इहा वाक़ियो यादि आयो त कॾहिं कॾहिं आवाज़ हिकु जहिड़ा हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं चेहरा वरना अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां मुख़्तलिफ़ ठाहींदो आहे पर कॾहिं कॾहिं कुझु माण्हू हिकु जहिड़ा अहिड़े महसूसु थींदो आहे त ॼण हे बिल्कुलु हुनखे लिकायो सिंधी में चवंदा आहिनि हू ऐं हुनखे लिकायो त माण्हू महसूसु न करे त हिन मां पे कहिड़ो आहे त पुटु कहिड़ो आहे जागो पिया सैयदना उमर फरमायो रज़ी अल्लाह ताला अमीरुल मोमिनीन साईं उन दौर में पाण था फरमाइनि अदा मूं हिन जहिड़ो हिकु जहिड़ाई ऐं शबी में ॿिए कंहिंखे कोन ॾिठो करे अल्लाहु अकबर क़ुर्बान वञा हिते मूंखे टी हदीस बि यादि अची वई सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहा थी फरमाए त मूं सरकार करीम अलैहिस्सलाम जहिड़ो उथियण महबूब अलैहिस्सलाम जहिड़ो वेहण महबूब अलैहिस्सलाम जहिड़ो हलण महबूब अलैहिस्सलाम जहिड़ो मुस्कुराइण महबूब अलैहिस्सलाम जहिड़ो चेहरो कायनात में सैयदा फातिमा ज़हरा का सवा ॿियो कोन ॾिठो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह त चओ जागो पिया या न बिलाली ने शेर पढ़ियो दोबारा सुन जहिड़ो हबीब तेरा सिंगार सुभान अल्लाह जहिड़ो हबीब तेरा सिंगार सुभान अल्लाह बजड़न समेत सुनो सदबार सुभान अल्लाह सभी पढ़ो जहिड़ो हबीब तेरा सुभान अल्लाह जागो पिया निस्बत ते अगर गाल याद आई तो सजी तकरीर इने ते थी वेंदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शबी मुबारक आला हजरत रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ सुभान अल्लाह त हितां सर मुबारक खां वठी नाफ मुबारक ताईं सिंधी में दुन चंदा आहियूं एस ताईं शेर में आला हजरत ने सॼो शेर में समेटियो आहे त एस ताईं इमाम हसन मुजतबा महबूब जे बिल्कुलु शबी मुबारक ते हा ऐं नाफ पंहिंजो नाफ मुबारक खां वठी ऐं कदमैन शरीफ़ैन ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम बिल्कुलु हुजूर अलैहिस्सलाम जे तिन्हनि खे मिलायो हसन ऐं हुसैन खे त हुजूर जी सूरत बनी निस्बत ते ॻाल्हि आई त सैयदना उमर उन शख़्स खे जेको आयो पुट पे ॿई हिकु जहिड़ा त सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अमीर उमर साईं फरमायो त अदा हेड़ो मूं ज़िंदगी में कॾहिं कोन ॾिठो त पुट पे ॿई महसूस थियो थिए त हिकु जहिड़ा आहियो बिल्कुलु अखियूं हिकु जहिड़ियूं ॻाल्हाइण हिकु जहिड़ो चप हिकु जहिड़ा उथण में जिस्म हिकु जहिड़ो कद हिकु जहिड़ो त उन शख़्स फरमायो या अमीरुल मोमिनीन अगर इजाज़त हुजे त हिन छोकिरे जी अञा ॿी बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे अगर तव्हां इजाज़त ॾियो त तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह तव्हांखे ॿुधायां पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बहुत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ते दफा मोहब्बत से दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह सैयदना उमर फरमायो ॿुधा या अमीरुल मोमिनीन आऊं जहाद ते पे वियुसि इस्लामी जहाद ते त मुंहिंजी घरवारी हामिला हुई पेट सां हुई ऐं जॾहिं आऊं निकितुसि घर खां त मूं चयो मुंहिंजा रब मूं जेको पेट में ॿार आहे इन खे तुंहिंजी पनाह में ॾिनो सुभान अल्लाह तव्हां कोन चयो सहाबा जो अक़ीदो ॾिसो ऐं उन दौर जे माण्हू जो रब पाक जी हर चीज़ के पंहिंजे घर मां निकिरो तव्हां कुझु नथा करे सघो इख्तियार सभु मुंहिंजे रब जो रब साईं को फरमाए तुंहिंजी मर्ज़ी तूं चाहे जो कुझु कर हलंदी मुंहिंजी मर्ज़ी तंहिंजे करे बंदा तूं मुंहिंजी रज़ा सां राज़ी जागो पिया या अल्लाह मूं ही जेको ॿार आहे मुंहिंजी घरवारी खे पेट आहे हमल आहे इहो ॿार तुंहिंजे पनाह में ॾिनो ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त में ॾिनो सैयदना उमर खे ॿुधाए चई आऊं निकिरी वियुसि जहाद करे मोटी आयुसि ऐं घर वारनि मूंखे ॿुधायो त बाबा तुंहिंजी घरवारी खे हमल जे दौरान विलादत जे दौरान उन खे विलादत जे दौरान वफ़ात थी वई असां उनखे कब्रिस्तान में दफ़न करे छॾियो ऐं हुज़ूर जी हदीस आहे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम फरमायो जेका पेट सां औरत फौत थिए उहा शहीद आहे विलादत जे वक़्तु हदीस गौस पाक 7 शहीद लिखिया आहिनि नाग खाए त शहीद आहे वबा में टीबी जो मर्ज़ उन वक़्तु को इलाज कोन महबूबन फरमा उन में मरे त शहीद आहे ऐं महबूबन फरमायो जेको आहे घर किरे ऐं उन में मरे ॿुॾी मरे उहो बि शहीद आहे 7 क़िस्मनि जा महबूबन करीम अलैहिस्सलाम शहीद जो दोहरायो आहे जेको वबा में फौत थी वञे उहो बि शहीद आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम जे सैयदना उमर खे उन ॿुधायो चई त या अमीरुल मोमिनीन मूंखे उन ॿुधायो ऐं वेही रहियसि सबर कम मगर रात जो कब्रिस्तान करीब हो
रात जो हर रात आऊं ॾिसंदो हुउसि तो उन कबर मां नूर तो निकिरे जो आसमान ते। सुभान अल्लाह। सैयदना अमीर उमर साईं के ॿुधाए पियो नूर आसमान ते तो वञे हर रात ते हिकिड़ी रात मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो त इन खे खोलियां ॾिसां त आहे छा। उहा क़बर जेको आहे उनजी औरत जेका हुई उन जी क़बर मां नूर निकिरंदो। सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु के इमाम ग़ज़ाली था फरमाइनि रहमतुल्लाह अलैहि फरमायो त सैयदना उमर था के उन शख़्स ॿुधायो पाण कि या अमीरुल मोमिनीन मूं जॾहिं वञी क़बर खोले ॾिसां छा त मुंहिंजी घरवारी क़बर में उनजो जिस्म सलामत आहे ऐं उन जे जेको आहे छाती मां थञ पई निकिरे ऐं नंढड़ो ॿार अंदरि क़बर में खीर पियो पी। सुभान अल्लाह। जोर सां अञा सुभान अल्लाह। रब जी शान अञा 3 दफ़ा सुभान अल्लाह। सिंधी में चवंदा आहिनि जेके रब रखे त केरु चखे। रब जी शान इहा आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे उन शख़्स ॿुधायो त या अमीरुल मोमिनीन ऐं हैरान थी वियोसि मुंहिंजी घरवारी सलामत आहे, जिस्म सलामत आहे, ॿार सलामत आहे, ज़िंदा आहे, घरवारी मुर्दा आहे मगर खीर निकिरी रहियो आहे। हज़रत सैयदना उमर खे ॿुधाए पियो त या अमीरुल मोमिनीन मूं पंहिंजे पुट खे उतां छिनियो, खीर तां खणनि तां जेॾी महिल छिनमि खणण जे लाइ त घर खणी वञा त ग़ैब खां अल्लाह ताला जे तरफ़ खां निदा आई, आवाज़ आयो ओ अल्लाह जा बंदा, आयो मुंहिंजा बंदा तूं जॾहिं घर मां निकितो होए तो सिर्फ़ इने मूंखे ॿार तुंहिंजी हिफ़ाज़त में मुंहिंजे हवाले कए त मुंहिंजा रब पेट में ॿार तुंहिंजे हवाले आ, तुंहिंजी पनाह में आ, तुंहिंजी हिफ़ाज़त में आ त मूं रब जी क़बर में हिफ़ाज़त कई। अगर तूं निकिरण महिल चवे हा ओ मुंहिंजा रब मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी पनाह में आ त मूं रब जी बि इन हिफ़ाज़त करियां हा जीअं तुंहिंजे पुट जी क़बर में मूं रब हिफ़ाज़त कई आहे। अल्लाहु अकबर या रसूल अरे बी जागो प्याबा तव्हां ॿुधो हूंदो कुझु महीना पहिरीं जहाज़ एयरपोर्ट ते लथो जहाज़ जेको क्रैश थी वियो उन मां शायदि 2 माण्हू बची विया मथां। अकल कम करे थो जागो पिया अकल कम करे तो जहाज मां किरे मथां ई बची वञे हितां मथां रुगो हिन माड़ी तां किरे त टंगू बाहूं सभु टुटी वेंदियूं। इहो रब पंहिंजूं शानूं ॾेखारींदो आहे, मुंहिंजो रब पंहिंजो शान ॾेखारींदो आहे त बंदे खे पंहिंजे रब ते भरवसो हुजे त मुंहिंजो ख़ालिक, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो रज़ाक, मुंहिंजो करीम, मुंहिंजो रब। बल्कि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो निस्बत आयसि पे इहा ॻाल्हि अची वई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अॼु मूं हिकिड़ी हदीस पढ़ी मीलाद में तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे। राति मूं मुतालो पे कयो मोहम्मद इब्राहिम जे घर उते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जूं नेमतूं आहिनि, हे सभु अल्लाह जूं नेमतूं आहिनि, ही ज़िंदगी, हे घड़ियूं, हे साअतूं, हे ख़ुदा जी नेमत आहे। इन खे बेक़दरी में न विञायो, इन खे ख़ुदा जे ज़िक्र में गुज़ारियो। हज़रत पीर से रोदे वारा रज़ी अल्लाह अन्हु असांजा मुर्शिद करीम जॾहिं ॿाहिरि निकिरंदा मुर्शिद हुजनि त अहिड़ा हुजनि, मुर्शिद हुजनि त अहिड़ा हुजनि। मुर्शिद जागो पिया ॿाहिरि जेॾी महिल निकिरंदा हुआ त उन दौर में हज़ारूं बल्कि लाखूं माण्हू साईं सां गॾु हलंदा, चरनि जे विसल घुलंदा। कई माण्हू चवंदा पीर साईं महमूद खे चऊं तोखे जादू हणी छॾियो, जागो पिया हलाइनि न जागो पिया साईं पीर साईं तोखे जादू हणी छॾियो आहे। साईं महमूद आया त साईं जी वालदा चयो त चई साईं माण्हू था चवनि त तुंहिंजे पुट खे साईं पंहिंजे अॻियां मुर्शिद सां केॾी सचाई आहे। साईं मुंहिंजी माउ थी चए त पीर साईं तव्हां ते जादू कयो। जागो पिया हलाइनि न अला जागो पिया हलाइनि वरी तो चवां जागो पिया हलाइनि। जॾहिं सरकार खे जादूगर चयनि, हुज़ूर खे जादूगर, साईं रोज़े धनी खे चयनि त पोइ ॿिए कंहिंखे चए त कुझु छा थो थी पए। जागो पिया हलाइनि न जागो पिया न त साईं फरमायो त अम्मा हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद अम्मा दुआ कर त
जेड़ो तुझे महमूद के जादू लगो आ मुझे के पुट के बड़ो जादू लगो जे जादू में दुरूद हुजे जे जादू में खुदा जो जिक्र हुजे जे जादू में गौस पाक जो जिक्र हुजे खुदा करे तो एड़ो जादू सभी के लगी दुरूद मुझे हबीब दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह गश्ती मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या के बुधाया नियमत रब जू पीर करम शाह अल अज़हरी बहुत बर दलाइल सां तो लिखे मदीने शरीफ में का मेवात ईंदी जागो पिया मेवात त महबूब जा सहाबी मोहब्बत ॾिसो जॾहिं मेवात तव्हांजे अल्हम्दुलिल्लाह सेखाठ मां मूं वटि ॼमूं बि ईंदा आहिनि उते अंब बि ईंदा आहिनि ऐं काफ़ी चीज़ूं अल्हम्दुलिल्लाह ईंदियूं आहिनि सेखाठ मां उते जागो पिया बा त हुजूर अलैहिस्सलाम वटि सहाबा किराम सब खां पहिरीं जेको बि फल लहंदो हो मदीने शरीफ में हर चीज़ थिए थी आयता अंगूर भी थीन था मदीने शरीफ में दाणू भी थीन था अल्हम्दुलिल्लाह इर्द गिर्द हर नियामतूं मदीने जे इर्द गिर्द आहिनि पूरी कायनात जूं रहमतूं मदीने जे इर्द गिर्द पूरी कायनात जी हर नियामत जॾहिं बरकतूं इमाम सिर्फ हज़रत मदीने शरीफ जी तारीख़ ते सब खां पहिरीं जेको किताब वफ़ाउल वफ़ा लिखी आहे इमाम नूरुद्दीन समूदी उहे हदीस नकल था कनि त 100 बरकतूं उन मां 99 बरकतूं मदीने में आहिनि बाक़ी हिकिड़ी बरकत सॼी दुनिया मां घुमी भरी मदीने में छा बरकतूं मदीने जो आहिनि अल्लाह कमाल आहे मगर ख़ुदा जी मर्ज़ी आहे जेके मदीने जो जी समझ ॾे रब जी मर्ज़ी आहे किन खे मदीनो वणंदो आहे किन खे मदीने में तकलीफ़ थींदी आहे ख़ुदा जी मर्ज़ी आहे पर अल्हम्दुलिल्लाह आउं ॾिसां पियो त तव्हां मदीने वारे जे ज़िक्र ते सभु ठरो पिया हुज़ूर जा यार मोहब्बत ॾिसो मदीने में को फल लथो जंहिं बि सहाबी रज़ी अल्लाह जो जहिड़ो बि फल लथो पहिरीं पाण कोन खईंदा सिधो मुंहिंजे हबीब वटि खणी ईंदा कमाल सरकार वटि खणी ईंदा ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम छा कंदा तव्हां अंदाज़ो लॻायो अॼु तव्हांखे इहो मीलाद में हिकिड़ी तमामु अजीब अदा वियो इनखे फ़िलहाल रखो मीलाद पियो हले दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सरकार वटि खणी आया सहाबी मेवात खणी आया जेका बि नहीं लथी सिधो महबूब खे ॾिननि महबूब करीम अलैहिस्सलाम ख़ुदा जी नियामतुनि जो शुक्र कीअं बजा कंदा सरकार करीम अलैहिस्सलाम उन मेवात खे चुमंदा सुभान अल्लाह त चओ पंहिंजे अखियुनि ते रखंदा अखियुनि ते राति जॾहिं मूं हदीस पढ़ी त मुंहिंजो अॼु ज़रूरु ॿुधाईंदुसि चुमंदा हुआ ऐं वरी अखियुनि ते रखंदा हुआ ऐं अंदाज़ो लॻायो त ख़ुदा जी नियामत जो पोइ सरकार छा चवंदा अॼु इहो बि तव्हां यादि करियो महबूब फरमाईंदा मुंहिंजा रब ए मुंहिंजा अल्लाह ऐं मुंहिंजा रब जीअं तो असांखे ही पहिरियों इन वण जो मेवो खारायो आहे इन जो आख़िरी मेवो बि असांखे ॾिसण ऐं खाइण नसीब फरमा मिलाद जो तोहफ़ो आहे हदीस तव्हांजे जागो पिया फसल लहे न त इहा हुज़ूर जी दुआ करियो त इंशाअल्लाह इन हदीस जी वेठा शरह बुज़ुर्गनि लिखी त छो सरकार चवंदा हुआ महबूब जे जुमलनि में सॼी कायनात समायल हिकु जुमले में माना ऐं अल्लाह तूं पहिरियों असांजी खाधो आहे आख़िरी बि असांखे नसीब कर इन मां मुराद इहा आहे त का अहिड़ी वबा न अचे का अहिड़ी बीमारी न अचे का अहिड़ी बारिश न अचे का अहिड़ी मुसीबत न अचे जे इहे मेवा सड़ी वञनि किरी पन इन जे लाइ हुज़ूर दुआ फरमाईंदा हुआ पंहिंजी उम्मत खे इहा क़यामत ताईं दुआ ॾिसनि त या अल्लाह पहिरियों बि असांखे खाइण नसीब फरमा त आख़िरी मेवो खाइण नसीब जागो पिया बा बिल्कुल वरी सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहि थी फरमाए तो हुजूर अलैहिस्सलाम खजूर सां एतिरो प्यार कंदा हुआ जॾहिं इमाम शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी तारीख़ मदीने में लिखनि था त खजूर जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम मदीने शरीफ़ आया हुआ मदीने में तशरीफ़ वठी आया
मुशर्रफ कन मदीने मुनव्वरा के त खजूर जा उन वक्त 100 का मथे किस्म मदीने 100 का मथे हाजी अब्दुल्ला ने 100 का मथे उन में हिकड़ी एड़ी खजूर हुई जेका मानू के दिसी रड़ियों कंदी आवाज कंदी सुभान अल्लाह। ऐं वफाउल वफा में इमाम नूरुद्दीन समूदी लिखियो आ बेन तारीखन दान लिखियो आ त नबी साईं फरमायो त खजूर तवा जी फुफी आ सुभान अल्लाह ता कोन खजूर फुफी पे जे भेण के फुफी चवन त नबी साईं फरमायो खजूर जो वण तवा जी फुफी आ छाजे करे जे इने के अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम जे नूह मां पैदा कयो ऐं खजूर जी निस्बत इंसान सां आहे। नबी साईं फरमायो जे इंसान अल्लाह न करे के माण्हू जी सिरी कतल थी वञे सिर लही वञे त भले सॼो जिस्म हुजे उहो हली नथो सघे मरी वेंदो ख़त्म थी वेंदो बाक़ी जेके दुनिया में वणनि उनखे मथां वढे छॾियो त उहे वरी थी ईंदा पर नबी साईं फरमायो खजूर अहिड़ो वाहिद वण आहे जेके मथां कटे छॾियो त उहा वरी ख़त्म थी वेंदी सुकी वेंदी वरी कोन निकिरंदी सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह तव्हांखे हदीस थो ॿुधायां पर तव्हां अञा सुभान अल्लाह ई कोन था चओ जागो पिया सुभान अल्लाह मूंखे लॻे थो थकी पिया आहियो सुभान अल्लाह जेके थका हुजनि हथ मथे खणनि सुभान अल्लाह भला जेके न थका हुजनि हथ मथे खणनि सुभान अल्लाह अञा मीलाद ते तूं ॻाल्हायो ई कोन्हे मीलाद ते अञा त सिर्फ़ु निस्बत ते त नबी साईं अम्मा ख़दीजतुल कुबरा पर इंशाअल्लाह मिलाद हाणे पूरो रबिउल अव्वल इंशाअल्लाह मिलाद हूंदो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जी भेण हुई अम्मा हाला उहा उन जो कुदरती आवाज़ अम्मा ख़दीजतुल कुबरा सां मिलंदो किन आवाज़नि जो कुदरती आवाज़ हूंदो कंहिंजो कंहिंसां मिलंदो आहे त अम्मा जॾहिं ईंदी हुई सरकार वटि त सरकार अले करीम अलैहिस्सलाम ख़ुशि थींदा पाण फरमाईंदा तव्हां भली करे आयो छाजे करे जे तव्हांजे आवाज़ मां मूंखे सैयदा ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जो आवाज़ अल्लाहु अकबर इहा निस्बत हुज़ूर असांखे ॾसी त बाबा निस्बतनि जो ख़्यालु करियो पंहिंजे निस्बतनि खे संभालियो पंहिंजे रिश्तेदारनि खे संभालियो पंहिंजे माइटनि खे संभालियो अॼु सरदार साहब जेको आहे पंहिंजी क़ौम जो अल्लाह हिन खे इहो रब जे तरफ़ खां या इज़त मिली आहे अल्लाह जे तरफ़ खां त नबी करीम हिन कुझु सरदार साहब जूं कुझु हिन जे मथां हुकूक आहिनि कुझु वरी तव्हांजे मथां हुकूक आहिनि अब जागो पिया या न हिकिड़ी ॻाल्हि ते चैम्पर कोट ठीकु आहे सो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सरदारी निज़ाम अॼु खां कोन पियो अचे इहो मुंहिंजे हबीबनि जे दौर में बि हो सरकार करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ज़माने मुबारक में अरब में त सरदारी निज़ाम तमामु वॾो कबाइल जो सरदारी जो ऐं मदीने वारा जेके हा मदीने वारा अंसार सुभान अल्लाह मुहाजिर उहे जेके मक्के पाक मां हिजरत करे पंहिंजा घर छॾे पंहिंजा बच्चा छॾे पंहिंजा वतन छॾे पंहिंजूं ज़मीनूं छॾे हबीबनि जे मथां हर चीज़ कुर्बान करे ऐं मुंहिंजा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हुज़ूर सां गॾु मदीने आया पहिरीं सुहिणो सिद्दीक़ अकबर मुंहिंजे आका सां गॾु राति पे पढ़ियो त मके खां मदीने उन वक़्तु 14 ॾींहं जो बंदि घणे ॾींहंनि जो 14 ॾींहं में मंज़िल थींदी 14 ॾींहं में माण्हू मके खां मदीने पहुचंदा पर जॾहिं आका मुंहिंजा हबीब आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ गॾु हा सैयदना सिद्दीक़ अकबर जो ग़ुलाम पे गॾु जागो पिया विच में ॿिया सहाबी बि मिलिया ॿिया सहाबी बि रस्ते में मिलिया शेख अब्दुल हक लिखियो तो उन्हनि पंहिंजी कमीसनि खे चादरनि खे झंडो करे सरकार सां गॾु निकिता उहो वफ़्द कहिड़ो हूंदो जॾहिं मदीने सरकार सां गॾु आया हुआ ऐं सरकार मदीने खे शर्फ़ बख़्शे शेख अब्दुल हक था लिखनि त मदीने वारनि खे ख़बर पई त आका अचनि था बाबू पहिरीं पैगाम मके में ई उन्हनि सां वाइदो कयो त आऊं ईंदुसि तव्हां सां उन्हनि छा चयो या रसूल अल्लाह जेसि ताईं असांजे जान में जान आहे महबूब तुंहिंजे मथां असां बच्चा ॿार घर असां विढ़ण जा असां मके ऐं मदीने में औस ऐं ख़ज़रज इन्हनि जूं 100 साल जंगूं हलंदियूं विढ़ण जा बि असीं होशियार आहियूं हथियार बि असां वठनि हर चीज़ तुंहिंजे मथां जेसि ताईं साह में साह हूंदो त तुंहिंजे मथां कुर्बान वञा महबूब उन जी दावत खे क़बूल कयो जॾहिं महबूब निकिता न मके खां मदीने जे लाइ त सरकार करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहो फितरती अमल आहे त जेकर मीरपुर ख़ासि खे छॾे मदीने में बि वञी रहे
पर हुजूर जी हदीस आ त वो जिथे इंसान जो को मुल्क आ वतन आ और सत्याने में हलियो वञा ता सिखाट का हलिया वञो किथे भी हलिया वञो पर तवा के असल पंहिंजो वतन अबाणू ॾाॾाणू ज़रूर याद अब इन आई जागो पिया गिरोड़ी साहब फरमायो हाय फतनी के जिन वतन जिन विसार पर गिरोड़ी साहब इहो वतन कोन तो चे ही वतन गिरोड़ी साहब तो चे आखिरत जागो पिया सरकार करीम अलैहिस्सलाम जरे निख्ता मदीने शरीफ का सैयदना सिद्दीक़ अकबर गड हुआ रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूबन काबे करीम के दिसी मुझे आका फरमायो ऐ काबा करीम मुझी दिल तो के कौन थी छड़े सरकार जे अजीब ऐ बैतुल्लाह शरीफ मुखे अगर हे काफर तंग न कन त आऊं हिता न वञा मगर आऊं ऐ मुझा रब हुजूर दुआ घुरी मुझे अब्बा जो दादा जो मुझे सारो को खानदान जो को बनु हाशिम इते आ महबूबन दुआ घुरी त ऐ मुझा रब जागो प्याला सुभान अल्लाह ऐ मुझा रब ही शहर मुखे पसंद आ काबो करीम मुखे पसंद आ बैतुल्लाह शरीफ मुखे पसंद आ मक्को मुकर्रमा दादल्लाह शरफा मुखे पसंद आ ऐ मुझा रब वो तो हुक्म कयो आ त महबूब ता हिजरत कर हबीब हिता हिजरत कर ऐ मुझा रब हान आऊं उन्हें शहर के छड़िया पियो जैसा मुखे मोहब्बत आ हान तू रब मुखे उन्हें शहर में मोकल जैसा तो रब के मोहब्बत अल्लाह अकबर अब मदीनो चाहे अल्लाह जो महबूब आ मक्को चाहे मुस्तफा जो महबूब आ बल्कि मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफसीर हाशमी ते लिखन सिंध यूनिवर्सिटी का या सिंधी में छबीब है मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह उवे आशिक हुआ जिनके मुझे हबीबन करीमन मदीने में सलाम जो जवाब दे सिंधी तू केतरो खुशकिस्मत है मखदूम साहब जो जड़ा आलिम जेके सरकार जे हरम में वेही हदीस पढ़ाईंदा हा 8 साल बल्कि कई साल हुजूर जे हरम में हदीस पढ़ाई ऐं महबूबन सलामन जो जवाब दिनु उवे मखदूम साहब रहमतुल्लाह ताला लिखन था अलाई सुता प्यार जागो था मखदूम साहब ता लिखन पंहिंजे तफसीर में तो सैयदना अमीर उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सहाबा त ऐ प्यारा सैयदना उमर खां मथे के कुरान जान अब जवाब दे जागो प्यारा सुता सुभान अल्लाह सैयदना उमर वदी तो जाने सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सहाबा किराम ता पुछन छाजे करे जे महबूब जो बियो यार सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा नायबन महबूब जा खलीफा हुजूर जो खलीफा का मामूली गाला सैयदना अबू बकर सिद्दीक हुजूर जा खलीफा सैयदना उमर हुजूर जा खलीफा सैयदना उस्मान गनी हुजूर जा खलीफा मौलाए कायनात हुजूर जा खलीफा उनका पुछा महीना इमाम हसन मुजतबा महबूबन जेतरा साल बुदाया हुआ इमाम हसन ते खत्म ता थीन ये पंजई खलीफा राशिद हुआ जिन जना हुजूर इस्लाम फरमायो ये मुझा खलीफा राशिद है सुभान अल्लाह मुझे लगे तो थकी पिया है कौन थका है हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उमर का सहाबा ता पुछन तो अल्लाह ताला कुरान में तो चाहे सहाबी ता पुछन कुरान रब से कुरान में तो चाहे ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंता हिल्लुम बिहाज़ल बलद जोर से सुभान अल्लाह अन्ना जोर से सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए महबूब के शहर जो कसम महबूब मुके इन शहर जो कसम के तू हिन शहर में तशरीफ फरमाए अल्लाह से तो चे महबूब आऊं इन शहर जो कसम तो खना ये तू हिन शहर में आई है उन्हें जे करे आऊं रब हिन शहर जो कसम तो खना अजीब आ जागो प्याला है ना मोहम्मद हाशिम ठठवी तो लिखे उन्हें का मथे आज जो बोलूं कोने जे जो सलाम जो जवाब खुद मुझे हबीबन दिनु जागो प्याला है ना तमाम अजीब गालियों ता के बुधाया पियो जेकर इनन के ता संभाले वरतो ता जा अकीदा मजबूत थी में सहाबा ता पुछन सैयदना उमर खान ते इने में मुराद छा है अल्लाह साईं कसम हुजूर जे ऐ महबूब तू ते तशरीफ फरमाए मक्के में उन्हें जो कसम तो खणा तो रब छा जो कसम तो खणे हुजूर जे चेहरे जो सहाबी ता पुछन हुजूर इस्लाम जे हथन मुबारकन जो
हुजूर अलैहिस्सलाम जी अखियन जो, हुजूर जे जिस्म जो। अल्लाह ताला कुरान में फरमायो लअम्रुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। ऐ मुजा हबीब तुझी उम्र जो रब के कसम आहे। सुभान अल्लाह। जी उम्र जो के काफिर नशे में है, बेखबर है। गिरोरी साहब इन आयत जी गिरोरी साहब छा फरमायो वतराहुम यंजुरून वहम ला युबसरून होतन हित हुआ लालन लगा पुर रहे हिते पत्थर पाछो जेकर दुनियादार में मुझा पिरी थी ना पदरा तो हूंद न रहा एकड़ो काफिर मन कुबरा। हजरत अब्दुल रहीम गिरोनी फरमायो तो इन आयत में राजा महबूब जी हकीकत ते कोन, अगर हकीकत हुजे हा तो दुनिया में एकड़ो भी काफिर न बचे। सुभान अल्लाह ता जोर से बोलो बे दफा सुभान अल्लाह, बे दफा सुभान अल्लाह। सेखाट वाला कौन थका पर आऊं थकी पे जागो प्या कौन थका सुभान अल्लाह जोर से अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर। हजरत अब्दुल रहीम से सहाबा ता पुछन हजरत उमर का मखदूम साहब ता लिखन पंहिंजी तफसीर हाशिमी सिंध यूनिवर्सिटी में छपी है तफसीर। अजीब गाल है सहाबा किराम ता पुछन रब कसम छाजो तो खड़े। अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुजा हबीब मुके काबे जो कसम ना, मकाम इब्राहिम जो ना, हाजरे असवद जो ना, सफा मरवे जो ना, ऐ मुजा हबीब मकाम मुल्तज़म जो कसम ना, व अंत 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 जी माना तुम अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। महबूब तुम जो को हले तो मदीने में तुझे हलण जो रब के कसम आहे। अब जागो प्या हलण जो रब कसम खणे तो मखदूम साहब लिखे तो सैयदना उमर खां अची हुजूर जे यारन पुछो सहाबन तो तू बुधा तो रब कसम छाजो तो खणे। पान फरमाऊं तो कसम रब तो खणे हुजूर जे कदमन जो रब कसम न तो खणे। मखदूम साहब तो लिखे सैयदना उमर किताब जो हवालो अल बिदाया व निहाया जो को अरब जो मशहूर किताब है। मखदूम साहब उते रहा जो को हिजाज मुक़द्दस अरब में मशहूर है तो उन्हें में इब्ने कसीर लिखो आता सैयदना उमर फरमायो सैयदना उमर रज़ी अल्लाह जो अकीदो ॾिसो छा पान फरमाऊं त नबी करीम अलैहिस्सलाम जे कदमैन शरीफन जो रब कसम न तो खणे पर सरकार मक्के में हलंदा हा घुमदा हा गजन में महबूब जे मिट्टी ते पैर रखंदा हा रब उन मिट्टी जो कसम एडी वडी गाल बुधा मुसलमान सुभान अल्लाह मिट्टी जो रब कसम करे ता चंदा की कुरान में रब फरमाया वल आदियात दबहन फल मूरियात कदन फल मुगीरात सुबन फअसर नबी ने का महबूब जा सहाबी जो को जंग में घोड़ो ता ढोड़ाई घोड़ो हले तो तेज जे मा ढोड़े तो ए उन्हें घोड़े जे सुंबन सा कुरान पाक पढ़ो जदे उन मा मिट्टी थी निकले तो रब पाक वहदहु ला शरीक तो फरमा मु रब के इन घोड़न जे पैरन जे सुंबन सा जेका मिट्टी जल्द निकले थी मु रब के इन मिट्टी जो कर सुभान अल्लाह। मुफस्सिर किराम ता फरमाइन त रब पाक मिट्टी जो कसम खणे वहदहु ला शरीक मिट्टी जो कसम खणे सो घोड़न जे पैरन जी। मुफस्सिर किराम ता फरमाइन हकीकत में घोड़े मिट्टी जो कसम ना है घोड़े जी निस्बत मिट्टी जी निस्बत घोड़े जे पैर सा है पैर जी निस्बत घोड़े सा है घोड़े जी निस्बत हुजूर जे सहाबी सा है सहाबी जी निस्बत रसूलुल्लाह सा है। हकीकत में कसम यार जो आ निस्बत मिट्टी जी है। सुभान अल्लाह वांदो थी कुरान पढ़ तो कुरान सजो हुजूर जे शान में भर इंशाअल्लाह सुन्नी तो जा बेड़ा पार सुभान अल्लाह छाजे करे जे अल्लाह तो के अदब वालो बनायो अरे तो गुलाम नबी मैसर चयो अज तारमा एरो दयो मुहजा तुझे करे अज तारमा एरो सब पढ़ो ठरो पिया न हुजूर जे शान क़यामत जो ॾींहुं थींदो न क़यामत जो क़बर में हज़ारों साल ख़बर न आहे कॾहिं क़बर मां उथियो पर अॼु हुजूर जो मिलाद था करियो न
यो मिलाद मैदान महशर में भी हूंदो। तव्हां चवंदो की मैदान महशर में मिलाद हूंदो? वरी तफ़सील में तो कोन थो वञा, पर मुख़्तसर इशारतन हिकिड़ी हदीस तो ॿुधायां। हदीस मिशकात शरीफ बाब फ़ज़ाइल सैयद अल मुरसलीन, बहुत पर किताब, पूरी दुनिया में हरमैन शरीफ में जो दर्स ॾींदा आहिनि। तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त सभ खां पहिरीं अल्लाह ताला मुंहिंजे मक़ाम आली, मुंहिंजे क़ब्र अनवर, मुंहिंजे रोज़े मुबारक, मुंहिंजे गुंबद ख़ज़रा खे सभ खां पहिरीं रब खोलींदो। ऐं नबी साईं फरमायो सैयदना अबू बकर सैयदना उमर मूंसां गॾु हूंदा। पोइ महबूबन फरमायो त सभु मैदान महशर में माण्हू जेके बि हूंदा, हुजे कादी हुजे, केर बि हुजे, सरदार हुजे, अमीर हुजे, आफिसर हुजे, गरीब हुजे, मैदान महशर में नबी साईं फरमायो सभु उघाड़ा ऐं सभिनि जे मथां पधर थी पई। अम्मा आयशा सिद्दीक़ा सलामुल्लाह अलैहा मोमिनन जी मां, कंहिंखे कंहिंजे हाल जी ख़बर कोन हूंदी। हर शख़्स नफ़्सी नफ़्सी में हूंदो, नेज़े बराबर हूंदो। कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर कोन हुंदी, न मां धीउ खे सुञाणंदी, न पुटु ॿिए खे सुञाणंदो। क़ुरान में रही कंहिंखे कंहिंजी ख़बर कोन हूंदी। पर अम्मा महबूबन करीमन फरमायो त रब मुंहिंजे लाइ, मुंहिंजो रब जन्नत मां हुलियो मोकिलींदो, लिबास मोकिलींदो। अल्लाह ताला मुंहिंजे लाइ जन्नत में उहो लिबास विझी ऐं मोहम्मद करीम घोट थी पोइ मैदान महशर में निकिरंदो। अरे आला हज़रत फरमायो दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, सबसे औला हमारा नबी, सबसे मिलाद के जेतरा भी माण्हू वेठा आहियो न, हुजूर जो ज़िक्र करण सां नबी साईं जो जॾहिं मिलाद थियो, विलादत थी, त हदीस पाक सीरत जे किताब में तो अचे त जेके मौजज़ात जो ज़हूर थियो उन में सभ खां वॾो इमाम सुयूती तो लिखे जेको मौजज़ो ज़ाहिर थियो वो कहिड़ो? हुजूर जी हदीस आहे। इमाम सुयूती लिखियो आहे त 3 ॾींहं मुसलसल, 3 ॾींहं बैतुल्लाह शरीफ हिन झूमंदो रहियो। सुभान अल्लाह, झूमंदो रहियो। तव्हां थोरो झूमो न। फलक के नज़ारो ज़मी की बहारो, खुशी सब मनाओ, हुजूर आ रहे हैं। फलक के नज़ारो ज़मी की बहारो, खुशी सब मनाओ, हुजूर आ गए हैं। उठो गम के मारो, चलो बेसहारो, खबर ये सुनाओ, हुजूर आ गए हैं। हदीस पाक में तो अचे बैतुल्लाह झूमे पियो। इमाम सुयूती लिखियो आहे अल खसाइस अल कुबरा, इहो किताब मक्के जे इमाम सुयूती जो लिखियल आहे। हाण जेको छपियो आहे दुबारा मक्के जे मुफ्ती अब्बास बिन आलेबाद उन जो दुबारा तोज़ी कयो आहे। उहो किताब मूं वटि मक्के शरीफ़ जो छपियल मौजूद आहे, जंहिंमें इहा हदीस लिखियल आहे। बैतुल्लाह शरीफ़ जॾहिं झूमे ऐं उन मां आवाज़ कहिड़ो पिया आयो? जागो पिया आहिनि न। बैतुल्लाह शरीफ़ मां आवाज़ पिया आयो त मूंखे बुतन खां पाक करण वारो मोहम्मद अरबी अची वियो आहे। अल्लाह अकबर। ऐं ॿी जेका मौजूदो सभ खां वॾो हो त मके जा जेके उठ हा, बकरियूं हुयूं, घोड़ा हा, जानवर हा, उन्हनि सभिनी ॾींहुं ॻाल्हायो ऐं सभिनी शेख अब्दुल हक जेतिरा बि सीरत जा किताब आहिनि हिकिड़ो आवाज़ कयो त मके वारो तव्हांखे मुबारक हुजे, रहमतन लिल आलमीन।
ओ मुझा मुसलमान भा जने बैतुल्लाह झूमे बैतुल्लाह शरीफ मुंह खुशू करे जानवर हिक बे के मुबारक दिन भिटाई को फरमायो आयो तड़ तमाची पखन पई पचार कोई उसके हदीस जो तर्जुमा ओ मुझा मिठा सीरतन जे अंदर अचे तो जेके पखियन हिक बे जा ओदा वारा पखी ओ घरवारन के मुबारक दियन लगा ओ घरवारा ओला खान के जानवर जंगल में मुबारक दिनियो मच्छन समुद्र में हिक बे के मुबारक दिनियो त मुझा मिठा अज तो ते हक आहे त पंहिंजे दिल पर हबीब जो मिलाद मनाए अज मुझो मोहम्मद अरबी अचियो जागो प्याबा मिलाद खुशकिस्मती आ असांजी पहिरियों मिलाद आ खैर सां इंशाअल्लाह ऐं असांजी जिंदगी गुज़रे ई मिलाद में इंशाअल्लाह हदीस पे तव्हांखे ॿुधां ॿ हदीस बाक़ी ॿुधाईं तव्हां सेखाट वारा कोन थका ॾाढा मुड़ुस आहियो ऐं थकी पिया जागो पिया हलाए न थकी पिया आहियो थकी पिया आहियो सुभान अल्लाह जोर सां कोन था यार सुभान अल्लाह अर्ज़ पे कम ते निस्बत ते ॾाढो मूंखे ज़बरदस्त हदीसूं आहिनि पर इन ते ॿ टे कलाक निकिरी वेंदा तंहिंजे करे हाणे दुआ घुरदासीं सिर्फ़ु ॿ हदीसूं तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका करीम अलैहिस्सलाम सां मुहब्बत इहा हर कंहिंजे मुक़द्दर में नसीब लिखल न आहे। इमाम अहमद बिन हंबल था लिखनि इमाम अहमद बिन हंबल केरु आहिनि जागो पिया इमाम शाफी इमाम अबू हनीफा इमाम अहमद बिन हंबल सैयदना इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके असां हनफी आहियूं चार असांजा इमाम आहिनि चारई हक़ ते चारई इमाम अबा छा आहिनि इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण था लिखनि फ़साइस अली में था लिखनि गौर सां ॿुधजो पाण था फरमाइनि त अल्लाह साईं इंसान जे हर चीज इख्तियार में ॾिनी आहे उहो चाहे हुनखे इख्तियार करे चाहे हुनखे करे चाहे हुनखे करे चाहे हुनजी दिलि में कराची पसंदि अचे कंहिंखे लाहौर पसंदि अचे कंहिंखे इस्लाम अचे इहे इख्तियार आहे कंहिंखे जेको अमेरिका अचे कंहिंखे मदीनो अचे कंहिंखे कुझु अचे जीअं हर चीज जे लाइ रब साईं इख्तियार ॾिनी कंहिंखे ज़मीन पसंदि आहे कंहिंखे गाॾी पसंदि आहे कंहिंखे कुझु पसंदि आहे जागो पिया न पर इमाम अहमद बिन हंबल था लिखनि फ़साइस अली में त हिकिड़ी ॻाल्हि रब साईं कंहिंजे बि इख्तियार में कोन रखी आहे उहा पाण वटि रखी आहे मौला अली जी मोहब्बत रब जंहिंखे चाहे उहा सैयदना अली जी मोहब्बत ॾे जेके रब न चाहे मौला अली जी मोहब्बत खां परे करे जॾहिं मौला अली हुज़ूर जो ग़ुलाम आहे भाउ आहे ठीकु आहे जॾहिं भाउ जी मोहब्बत बग़ैर ख़ुदा जे मर्ज़ी जे नथी थी सघे त रसूलुल्लाह जी मोहब्बत बग़ैर जागो पिया मुझा मुसलमान महबूब जी मोहब्बत इहो अल्लाह जो एहसान आहे सुन्नी तोते ऐं ख़ुदा करे त इहा मोहब्बत हिते बि सलामत हुजे क़ब्र में बि इन मोहब्बत सां गॾु हलूं क़ब्र में बि इन मोहब्बत सां गॾु हलूं मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हुज़ूर जी मोहब्बत सहाबा की मोहब्बत कंदा कमाल कमाल मोहब्बत सहाबा किराम की हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां घर बच्चा बार वतन हर चीज कुर्बान कंदा बल्कि सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण था फरमाइनि फजर जी नमाज जो सुन्नतूं पढ़ी पोइ सैयदना सिद्दीक़ अकबर अची हुज़ूर जे दर ते वेंदा दर अंदरि मस्जिद मां मसलन हितां तव्हांखे मिसाल थो ॾियां त अंदरां दर आहे त सैयदना सिद्दीक़ अकबर फजर जूं सुन्नतूं पढ़ी दर ते बीठा हूंदा हिन बीठा हूंदा महबूबन फरमा अबू बकर सुन्नतूं पढ़ी दर ते थो अचे मुंहिंजा हबीब मुंहिंजी तमन्ना हूंदी आहे जॾहिं तव्हां हुजरे शरीफ़ मां निकिरो त सभ खां पहिरीं दीदार आऊं कमाल सरकार जी मोहब्बत जो कमाल ऐं ज़िंदगी अगरि तव्हां सहाबा किराम जी पढ़ो हुज़ूर जे यारनि जी पढ़ो जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में आका करीम जे मोहब्बत में जानवर बेचैन थी वञनि त इंसाननि जो आलम छा जानवर हिकिड़ी हदीस मूंखे यादि अची वई आहे हदीसूं ॿुधाईंदुसि सिर्फ़ु पर तव्हां जेकर
या सुभान अल्लाह एतरी पाण वट रखी छॾियो जोर सा सुभान अल्लाह अञा जोर सा एक दफ़ा मुझे हबीब ते दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मुझे चाचा सैयदना अब्बास एकड़े दफ़ा सरकार से गड बैठा सैयदना अब्बास सा हुजूर तमाम घणो प्यार कंदा ऐं महबूबन फरमायो त चाचा सही हदीस आ ऐं मुझा चाचा आऊं सुभाणे तुझे घर ईंदसि तुझे ला ऐं तुझे घर वारन जे ला दुआ घुरंदसि सुभान अल्लाह तां कोन मिसाल तो ॾियां तव्हांखे मिसाल अगर अल्लाह करे असांजी क़िस्मत मोजारी थे अल्लाह करे इहो ॾींहुं ईद हुजे पर बगदाद मुअल्ला मां मुझे मुर्शिद करीम मुझे आका मुझे अखियन जे ठार मुझे गौस पाक जे लाडले सैयदी खालिद जी फोन अचे त फ़कीर सुभाणे ऐं सजाणे पहुचंदुसि मुझे ला वो मुझी दिल खां पुछो तो छा वो खुशी जो ॾींहुं हूंदो जे मुझे मुर्शिद जो बचड़ो मुझे घर अचे इन खां मथे ॿियो ईद छा हूंदी इहो पुछणो हुजे त इहो क़दर वञी सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी खां मुर्शिद जो क़दर या भेटाई साईं खां पुछ भेटाई साईं छा थो चए तुंहिंजो पाड़ेसरी आहे मर्दनि जो पाड़ेसरी छा थो चए कॾहिं यकीन थियो आसारो ते इश्क जो महबूबन मिनतू करे सिकण सिखायो तंहिं पोइ थियो आसारो ते इश्क भेटाई साईं तो फरमाए मूंखे कॾहिं बि हुजूर जे लाइ बेचैनी कोन थी हुजूर जे लाइ तड़पस कोन हुजूर जे लाइ रुनस कोन हुजूर जे लाइ बेआरामी कोन थी असांखे अल्लाह न करे दुनिया जो को मसलो तो अचे बेआरामी थी वञे कॾहिं सरकार ला रुना कॾहिं महबूब खे वेही पुकारियो कॾहिं महबूब खे यादि करे नाद पढ़ी रुनो कॾहिं महबूब खे सजड़ो कयो झोली मुंहिंजी आहे वाले झोली भर पाड़े में हाजी हारून मरहूम रहमतुल्लाह अलैह सुञाणो था न सब हाजी हारून वो भाउ वेठा आहिनि हाजी निसार अहमद मदीने पाक में मुंहिंजा बि दोस्त हाजी साहब वारनि जा तॾहिं आउं बिल्कुलु जवान हुउसि हाजी अब्दुल्ला मदनी जेको आहे उहो उन सां पंहिंजा मुंहिंजो तालुक़ु कोन थियो त उन वठनि रहंदोसि साईं वारा ईंदा उते मदीने में हर राति उनजे घर मीलाद थींदो मदीने में मीलाद तव्हां ॾिसो न हज़ारूं मूंखे अॻी साल हाजी साहब ॿुधायो हाजी अब्दुल्ला त 2000 माण्हुनि इहो त असांखे फोनूं आयूं त 2000 घरनि में मिलाद थियो बाक़ी आम केतिरो मिलाद थींदो मूंखे लॻे थो थकी पिया सुभान अल्लाह ज़ोर सां नचे थो सुभान अल्लाह ज़ोर सां सैयदना अब्बास हुजूर जा चाचा सैयदना अब्बास जी ऐं हिकिड़ी ॿी हदीस ॿुधाईंदुसि हालांकि जेका तयारी करे आयसि उहो वरी इंशाअल्लाह हैदराबाद इंशाअल्लाह सैयदना अब्बास हुजूर जा चाचा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो चाचा तव्हां घर वेहजो सुभाणे आऊं ईंदसि तव्हां पंहिंजे औलाद खे विहारजो तव्हां लाइ दुआ फरमायो छा मंज़र हूंदो हदीस त तव्हां पढ़ी जॾहिं सरकार घर अचनि अल्लाह अल्लाह भेटाई साईं खां पुछ भेटाई खां पुछ जे महबूब खे ॾिठो भेटाई भला महबूब जी कैफ़ियत की थो ॿुधाए भेटाई घोट फरमातो जे कर हुया न हो तपनू से मुझी मुलाकात तबाउन विझी बात रियूं कन रण में भेटाई घोट तो फरमाए जी आऊं तो हुजूर सां मिलां अगर ये जेके हुजूर ते बकवाद करण वारा असां जहिड़ो अगर ये ॾिसी विझनि मुंहिंजे हबीब खे त इन्हनि खे बच्चा विसरी वञनि घर विसरी वञनि हर चीज़ दुनिया जी विसरी वञे बाहुनि विझी बात रियूं कन रणनि में पंहिंजा हथ खाई छॾनि त मौला वरी कॾहिं उहा राति ईंदी जे बदली जो दीदार थींदो फरमाईंदा ॾिठी जिन है कार सूरत साहिल जाम जी सुख थी सुजूगी
सतार फिरूं करना धार काहे पयूं कुनन में ओ मुझा मिठा पिताई घोट दीदार कयो मुझे मुर्शिद करीम रोज़े वारन दीदार कयो ओ मुझा मिठा ये हर वक्त रूंदा रहा रवंदा रहा गलन में या रसूल अल्लाह जा नारा हणदा रहा सलातो सलाम पढ़दा रहा इन्हनि दीदार कयो ये कदर वारा हा अल्लाह ताला असां के हबीबन जे इश्क जी दौलत अता फरमाए आमीन आमीन नबी करीम सैयदना अब्बास ता फरमाइन पुट न्याणियों घरवारा सब बिहारन जागो प्यारा सरकार आया महू जो इंतजार सरकार आया मंजर छा हुंदो सरकार जडे आया पाण ता फरमाइन त महबूबन अची मुझे औलाद के घर वारन के पंहिंजी चादर में लिकायो सुभान अल्लाह हमाल ने सरकार पंहिंजी चादर मथा विझी मथा फरमायो त मुझा रब सुभान अल्लाह कमाल ऐ मुझा रब ही मुझो चाचा है ऐ मुझे पे जे मिसल हाजी अब्दुल्ला ही मुझो चाचा है पे जे मिसल कमाल जुमला है मता चाचन के घर समझो महबूब फरमायो रब के पे फरमाए मुझा रब ही मुझो चाचो है मुझे पे जे मिसल अगियां जेके जुमला अजीब आहिनि महबूबन फरमायो मुझा रब जी अज मूं हिनन के पंहिंजी चादर में ढकियो आ क़यामत जे ॾींहुं तूं हिनन के पंहिंजे सतर में ढकियो सैयदना अब्बास तुझे वक्त तां कुर्बान वञा तुझे महबूब घर आया ऐं महबूबन करीमन जॾहिं दुआ घुरी उन दुआ जो आलम सैयदना अब्बास खुद था ॿुधाइनि हुजूर जा चाचा था ॿुधाइनि दुआ छा हुई बुजुर्ग जी दुआ पीर जी दुआ सहाबा जी दुआ अहल बैत जी दुआ वलियन जी दुआ गौस कुतुब जी दुआ पर सरकार जी दुआ महबूब जा रहमत वारा हथ जिनजा रब कसम खणे हुजूर जा सहाबी बैत था कनि सहाबा किराम सुलह हुदैबिया ते सहाबा किराम बैत पिया कनि सैयदना उस्मान गनी जी अल्लाह कुरान में जादो फरमाए इन्नल्लज़ीना जा हबीब करीम जेके तो सां बैत था कनि तो सां हथ मुर्ता मिलाइन तो सां हथ मुबारक तो जे हथन मुबारकन सां मिलाइन ता बैत था कनि इन्नमा युबायऊन अल्लाह अल्लाह महबूब ए ज़ाहिरी हथ तुझो आ पर मु रब सां हथ ता मिलाइन सुभान अल्लाह हथ जो शान चा हुंदो महबूब गोरा गोरा हाथ मथे खया मुझा रब मुझे चाचे इन्हें सतर कर जी वो अज पाजी चादर में ढकियो सैयदना अब्बास ता फरमाइन असी मुझा पुट मुझा घर वाला पहचन आमीन आमीन पर पाण ता फरमाइन मुझे घर में खजल जा मथे थुड़ लगल हा जेके काठ हा दरियूं हुयूं पत्थर हा हर पत्थर मा हर उन्हें हर काठी मा हर मथे जेके थंब लगल आ उन थंबन बेजानन मा आवाज पे आयो आमीन आमीन शान हुंदी दुआ जी उन दुआ जी शान छा हुंदी अल्लाहु अकबर या सैयदना अब्बास वेठान हुजूर वट महबूब के दिसी करे फरमाइन था इमाम सुयूती ता लिखन चे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा हबीब तवा जे जो नंढपुण जा मौजज़ान उन्हनि मूंखे मुसलमान करण ते मजबूर कयो ऐं उन्हनि जे तव्हां जे मौजज़ात के ॾिसी मुसलमान थियो आहिनि त महबूब साहबी वेठा महबूब फरमाए चाचा कहिड़ा मौजज़ात छा ॾिठे अर्ज़ कई या रसूल अल्लाह इमाम सुयूती या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां नंढड़ा हा उदाई हलीमा तव्हांखे खणी वई बनी साद जे कबीले में पोइ मुंहिंजा हबीब करीम अलैहिस्सलाम आऊं तोखे ॾिसण ईंदुसि छाजे करे जे सैयदना अब्दुल्ला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा भाउ हा त पाण फरमाओ त आऊं तव्हांखे ॾिसण ईंदुसि मुंहिंजो भाईचो आहे उनजो वालिद साहब बहुत थी वियो ऐं ज़ाहिरी तरह इन में राज़ आहे महबूब जो वॾे में वॾो इन जेको इन आयत में वॾो कॾहिं इन ते तकलीफ़ थिए त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमायो महबूब आऊं तोखे चाचा पिया चए ॾिसण ईंदुसि पोइ जॾहिं ॾिठमि त तव्हां नंढड़ा हा ऐं पींघे में तव्हां दाई हलीमा जे घर जॾहिं लुॾंदा पिया हा त आऊं मूं ॾिठो पंहिंजी अखियुनि सां त तव्हां चंड सां मथे कचारी पे कई सुभान अल्लाह तां हुजूर अल्लाहु अकबर आला हज़रत शहरा पर मूंखे विसरी वियो अल्लाहु अकबर उते महबूबन पुछो सरकार पुछो त चाचा की
चे मुझा हबीब छाती कर सरकार अक्सर जेके पंहिंजा इहे साहब किराम के ॿुधाईंदा त ॿुधनि इन्हनि जो अञा वधीक ईमान आहे अञा वधीक मज़बूत थिए त महबूब करीम अलैहिस्सलातु फरमाए चाचा कीअं ॾिठे चए तो या रसूल अल्लाह ऐं मुंहिंजा हबीब मुंहिंजा आका मुंहिंजा महबूब आयुसि ऐं जॾहिं आयुसि त ॾिठमि त तव्हां नंढड़ा हा त तव्हां पंहिंजी आंगर जेका आहे न उनखे हिन इशारो पिया करियो 14 जी रात हुई ऐं जीअं हिन आंगर के घुमायो पिया त मूं आसमान ते ॾिठो चंड बि उन ई घुमे पियो जॾहिं हेॾां अल्लाह आंगर हेॾां वञे चंड बि मथे हेॾां वञे आंगर हेॾां वञे त हेॾां वञे त महबूबन छा फरमायो इमाम सुयूती अल ख़साइस अल कुबरा में था लिखनि जंहिंजी तफ़सीर असांजे आलमनि खे अहल सुन्नत हुजे वहाबी हुजे अहल हदीस हुजे बरेलवी हुजे उन जे आलमनि जे कोर्स में तफ़सीर जेका इमाम सुयूती जागो प्याला है ना इमाम सुयूती तो लिखे तो आंगर सा चंड इशारे से सुभान अल्लाह इशारे से चांद चीर दिया फिर हुए फुर को फेर दिया सुभान अल्लाह आला हजरत हदीस जो तर्जुमो को हर हदीस जो महबूबन फरमायो चाचा पाण फरमाओ तो आऊं हैरान थी वियुसि जॾां मूं तजर्बो कयो सरकार थियो जे चण हेॾा अंग जे त हेॾा करियो नबी साईं फरमायो त आऊं रुनस पे ये ॿार खे ॿधण ॿधनि इहो अरबन में रवाज आहे पाण फरमा आऊं रुनस पे त चंड मूंखे कुॾायो पे उन मूंसां कचारी पे कई त महबूब न रो महबूबन फरमायो त मूंसां चंड रांदि पे कुॾियो जी ॿार नंढो न जीअं असां खिलोना या रांदीकरनि सां ॿार खे कुॾाईंदा आहियूं त महबूबन फरमायो त मुंहिंजे रब उनखे मुंहिंजे लाइ रांदीकरो बनायो उहो मुंहिंजे इशारनि ते हलंदो ऐं उन सां कुंदोसि जे मूंखे ॿधण जी तकलीफ़ विसरी वञे पर सरकार फरमायो चाचा वे त तोखे तुंहिंजे नबी जी शान ॿुधायां महबूबन फरमायो इहो त रांदि कुॾंदो होसि पर जॾहिं चंड ऐं सिज लही पंहिंजे रब खे सजदो कंदा हुआ उन सजदे जो आऊं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आवाज़ हिते मके में मजालिस में अल्लामा अब्दुल रहमान सफूरी शाफी मक्के जा बुजुर्ग उन लिखियो आहे त अॼु बि मदीने में पाकिस्तान में त मुफ्ती तमामु वॾा आहिनि पर इमाम शाफी तो फरमाए त मदीने वारा जी कनि उञे करियो इमाम शाफी था फरमाइन मदीने वारे जो अमल मुझे ला सुन्नत आहे इमाम मालिक था फरमाइन अहले मदीना जो अमल मुझे ला हुज्जत आहे त मदीने पाक जा जेके आशिक आहिनि सुन्नी आहिनि जेके मिलाद कनि था उन्हनि में अॼु बि रवाज आहे हाजी साहब वेठो आहे पुछो हाजी निसार मूंसां गॾु हूंदो आहे तव्हां तक़रीबन गॾु हूंदा आहियो त अहले मदीना जॾहिं हुज़ूर जो शान थींदो त ताड़ियूं वॼाईंदा हाजी साहब ताड़ियूं वॼाईंदा ताड़ियूं वॼाईंदा आहिनि डफ वॼाईंदा आहिनि या वरी ताड़ियूं वॼाईंदा आहिनि इहे ताड़ी वॼाइण जी इमाम अब्दुल रहमान सफूरी थो लिखे त सभ खां पहिरीं उथी करे हुज़ूर जॾहिं इहो ॿुधायो त सैयदना अब्बास हुज़ूर जे चाचे उथी ताड़ियूं वॼायूं सुभान अल्लाह ज़ोर सां हान मुंहिंजे हबीब जी छाहे जागो पिया लाइ न अम्मा आमना थी फरमाए त जॾहिं हुज़ूर मुंहिंजे पेट मुबारक में हुआ बसि आख़िरी का अम्मा थी फरमाए त सरकार करीम अलैहिस्सलाम मुंहिंजे पेट मुबारक में हुआ त मके में खूह जेके हा उहे ऊना हूंदा हुआ मको पहाड़ आहे जागो पिया न अल्लाहु अकबर पीर मेहर अली शाह जो पोटो नसीरुद्दीन गोलड़वी कमाल कयो सुभान अल्लाह छा थो चए अल्लाहु अकबर मूंसां गॾु पढ़ो एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है सभी जोर से एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है जो रब दो आलम का महबूब यगाना है जो रब दो आलम का महबूब यगाना है कल पुरुष हमें जिसने खुद पार लगाना है ज़हरा का बाबा है हसनैन का नाना है जोर से ज़हरा का बाबा है हसनैन का नाना है एक में ही नहीं उन पर कुर्बान ज़माना
जागो पिया जॾहिं चंड महबूब सां कचारी करे तो तुंहिंजी मुंहिंजी हैसियत छा आहे पर भेटाई साईं खां पुछूं भेटाई साईं अल्लाह अकबर हुजूर जो हिकिड़ो सहाबियो सैयदना जाबिर बिन समरा उहे था फरमाइनि त 14 जी रात हुजे 14 जी चंड जी जवानी हूंदी आहे भेटाई साईं खां पुछ मंज़र ॾिठो वञे चंड चवाए सज जे मथे मूर न भाई कॾहिं उभरे थोरलो कॾहिं उभरे गज जेको तुंहिंजे मुंह में ॿरे मज सो त पदम पिरियां जे पेर में कमाल आहे या न क़दर पुछणो हुजे त भेटाई खां पुछ अम्मा आमना थी फरमाए त हुजूर जॾहिं तशरीफ़ वठी आया त उहा रात मुंहिंजो घर सॼो नूर थी वियो अम्मा थी फरमाए ख़रज मिन्नी नूर अम्मा थी फरमाए त मूं मां निकितो नूर ऐं अम्मा थी फरमाए उन नूर में जेके शाम जा महलात आहे बल्कि बसरा शाम में उते जेके उठनि उगारियो पिया अम्मा थी फरमाए उन जो उगारण बि मूं मके में ॾिठो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह भेटाई साईं रहमतुल्लाह अलैह खां पुछ त हुजूर जो शान छा आहे त चंड त हिकिड़ो आहे न पर भेटाई साईं तो फरमाए चंड अल्लाह अकबर भेटाई साईं तो फरमाए कोड़े जागो पिया आहिनि तो किरोड़ चंड हुजनि ही हिकिड़ो न किरोड़ चंड भेटाई मञो था वली आहे वली जो अक़ीदो ॿुधो हुजूर जे बारे में कोड़े कमर उभरन ऐं शम्स सब हजार हदीस जो तर्जुमो आहे तो किरोड़े चंड हुजनि किरोड़े ऐं शम्स 100,000 घणा थिया लख लख सिज हुजनि चंड किरोड़ हुजनि भेटाई तो चए कोड़े भेटाई असल में तव्हांजो थोरो की हुते लॾे आयो असल तो उतां जो लाड़ जो हो छा करी हैदराबाद का पोइ हेॾां उतरादी है न होॾां जो को लाड़ त भेटाई साईं असल शाह करीम जो साईं जो तंड आलो उते आहे शाह अब्दुल करीम फरमाईंदा कतण कतींदे केतिरो कर सौदागर यार शाह अब्दुल करीम तो चए कतण कतींदे केतिरो तोखे न बस इबादत चए तो तुंहिंजी इबादत जे लाइ पहिरीं त तकवा खपे उनमें दिल साफ खपे हसद बुग़द कीन उनका पोइ सजदो हज़रत शाह अब्दुल करीम भेटाई जो ॾाढो तो चए कतण कतींदे केतिरो कर सौदा कर यार कतण बतण करीम चए आए आगे जी अख्तियार पूरे जे पार ते जो सुट सुजे की नथी पाण तो फरमाए तू केतिरा कतण कतींदे उबता सुता सजदा भले कर नमाज पढ़ पर सौदा कर यार कर बगदाद वाले घोट सां दोस्ती मुरीदी हिम्मत वस्ता मगनी वइफअल मा तशाउ फलइस्म आली मुरीदी ला तगफाशिन फइन्नी अज़ून कातिल इंदल क़िताली तमोजा अजीज दोस्त अर्ज पे कम भेटाई से तो फरमाए करोड़े चंद हुजन सवे हजारे से हुजन पर मुझे परी जी ये वीह पति थे वार इन बैत एक हदीस में बुधा चने को सलातो सलाम था पढ़ो हदीस बुधाया सुभान अल्लाह इमाम सुयूती ता फरमाइन ये हदीस सही हदीस अम्मा आयशा सिद्दीक़ा मोमिना जी अम्मा थी फरमाए त हिकड़ी रात जो आखिरी हिस्सो सहर जो पंहिंजो सहर चाचन पंहिंजो रात जो आधी हिस्सो सहर तो उर्दू में चवंदा सुबुह सादिक ठीक है सुबुह सादिक या थोरो फजर खां पहिरीं हुजूर जी विलादत इन वक्त में थी अम्मा थी फरमाए त उन वक्त मूं सोबो वेठे कयो ॾींहं ते ॾींहुं उजामी वियो सुई किरी पई अम्मा थी फरमाए हुजरे शरीफ़ में ऊंधा अंधेरो थी वियो ऐं उनखे ॻोल्हियां वेठी तेसि ताईं मुंहिंजा हबीब तशरीफ़ वठी आया अम्मा थी फरमाए त सरकार जॾहिं आया त महबूबनि जे चेहरे मुबारक जे नूर सां मुंहिंजो सॼो हुजरो मुबारक रोशन थी अम्मा थी फरमाए एॾी त रोशनी थी जे मूं सुई खई उन में धागो विधो अम्मा साईं थी फरमाए त मूं महबूब खे अल्लाह कुर्बान वञा अम्मा तुंहिंजी शान सहाबा किराम अज़वाज मुतहरा केॾा माना ढो करे महबूब जा दीदार कयनि अल्लाह हिकिड़ी झलक हिकिड़े लम्हे जे लाइ अरबनि सालनि जी इबादत खां मथे आहे मगर कुर्बान वञा महबूब जे यारनि तां अज़वाज मुतहरा अहल बैत सहाबा जिन्हनि बार बार जलवा ॾिठा महबूब अम्मा थी फरमाए मूं ॾिसी करे चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्मा थी फरमाए सरकार फरमायो आयशा रज़ी अल्लाह अम्मा साईं महबूबन फरमायो आयशा छा थियो ते मुंहिंजा हबीब मुंहिंजी सुई विञा जी भई अमूं ॻोल्ही पे तव्हां अची विया हुजरो रोशन थी वियो मूं सुई ॾिठी उनमें धागो विझी वरितो नबी करीम अलैहि सलाम छा चयो
महबूबन फरमायो वैलुल्ले 3 दफ़ा वैलुल्ले मल्ला यरान यौमल क़ियाम वैलुल्ले मल्ला यरान यौमल क़ियाम वैलुल्ले मल्ला 3 दफ़ा वैला उनके जेको क़यामत जे ॾींहुं हेॾे सुहिणे चेहरे के न ॾिसी सघे। 3 दफ़ा हुजूर फरमायो 3 दफ़ा। अम्मा साण अर्ज़ कयो मुंहिंजो हबीब उहो बदबख्त केरु आहे क़यामत जे ॾींहुं तव्हांखे न ॾिसी सघंदो। नबी साईं फरमायो जंहिंजे अॻियां मुंहिंजो इस्म शरीफ़ अचे मुंहिंजो नालो ज़ाती अचे ऐं मुंहिंजे अदब में दुरूद न पढ़े उनखे रब क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो चेहरो न ॾेखारींदो। उन जे लाइ वैला जेको मैदान माशर में मूंखे न ॾिसंदो उन जे लाइ वैला उन लाइ वैला। इन मां ओ मुसलमान भाउ असांजे बुज़ुर्गनि असांजी अहिड़ी आदत विधी आहे जॾहिं हबीबन जो नालो अचे ऐं मखदूम मोहम्मद हाशिम जो किताब पे पढ़ण हर जगह ते हबीबन करीमन हिंज फरमायो हबीबन करीमन किथे बि ईअं मोहम्मद कोन लिखे ख़ाली चे हबीबन करीमन हिंज फरमायो। जॾहिं नालो अचे असांजी आदत इहा पहले हथ चुमंदा आहियूं हथ चुमण सां गॾु मुस्तफ़ा जे दुरूद बि ज़रूरु त बेटा साईं जो तर्जुमो करे बेटा से फरमा कोड़िए कमर हुजे उभरनि किरोड़े चंड हुजनि शम्स 7,000 पर मुंहिंजे पीरी जी जे 20 पति थे वार त साजन सब जमार तू चंद चांदो की न करिए। भेटाई साईं तो फरमाए गौर सां ॿुध मुंहिंजा मुसलमान भाउ भेटाई जे अक़ीदे ते हलण वारा मुसलमान औलिया खे मञण वारा मुसलमान भेटाई हर रात हुजूर जी मजलिस में वेंदा चए तो किरोड़े चंड हुजनि केड़ी रोशनी हूंदी सुभान अल्लाह था कुल भेटाई के फलसफे के समय चतो हिकड़ो चंड 14 जो उभरे त सजी दुनिया रोशन ब चंड हुजन सजी दुनिया 3 हुजन सजी दुनिया पर लख हुजे भेटाई गोट तो फरमाए किरोड़े चंड हुजन 1 करोड़ 100,000 जो सिज हुजन एतरी रोशनी हुजे पर मुझे हबीब जो वदुहा वारो मुखड़ो न माज़ा बल बसर वारी अखियूं न यदुल्लाह वारा हथ न वमा यंतिकु अनिल हवा वारी ज़बान न मुझे हबीब अलैहिस्सलाम जा हथ मुबारक न वार मुबारक जो 20 हिस्सो अगर दुनिया में रब उन हुसन के जाहिर करे छदे त ऐ चंद तू सजी जिंदगी एतरा चंद हुजन एतरा सिज हुजन को महबूब जे वार मुबारक जे 20 हिस्सो अगर जाहिर थे तो सजी जिंदगी सिज अंधेरा थी वजन हुजूर जे वार मुबारक जी रोशनी में सब अल्लाह तबारक व तआला की दुआ है अल्लाह ताला असां सभिनी जी हाज़िर के कबूल फरमाए। आखिर में दुआ घुरूं था आखिर में इंशाअल्लाह ताला चाचे हाजी मोहम्मद हाशिम जेला इन मिलाद जो सवाब हुजूर के जिक्र जो सवाब ऐं हुकूक पे बुधाया लेकिन खत्म थी वे हां तां के लिए गुफ्तगू पे बुधाया त कुछ सरदार साहब के हैं कुछ तमाम के हैं बुझो क्या आज मुझे तकरीर करनी हुजूर जे एक सहाबी सैयदना साद बिन मात पूरी तकरीर ते करया तो हुजूर सबोबत की कहता महबूब सा क्या छा कहता या मेरी हाजी अब्दुल्ला मदनी रखो हुजूर का केड़ा सहाबिया जितनी को इशारा कर बुलाया जदे हुजूर अलैहि सलाम थोड़ी थोड़ी वफात थी पहुंचा घर तो साईं जी अम्मा रोए पई सैयदना साद बिन मात जी अम्मा नबी सही फरमायो अम्मा तू रो न मुझे यार के शान बुधाया चाहे तब क़ाद इब्न साद में लिखा जो दुनिया पूरी में सहाबत के सिर जो सब अजीम तरीके अम्मा फरमायो या रसूल अल्लाह चाहे नबी सही फरमायो अम्मा जदे तुझे पुत्र जो विसाल थियो त मुझे रब जो अर्श में हली जागो प्यार सुभान अल्लाह इन्हें कब तक शाम था नबी सही बुधाए सैयदना साद बिन मात अंसार जा सरदार व सरदार हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सैयदना साद बिन मात ईंदा सहाबा किराम हुजूर वट वेठा हुंदा अदब में वेठा हुंदा नबी सही फरमाइदा त ए अंसारो उठो पंहिंजे कौम जे सरदार जी इस्तक़बाल करो इज्जत करो जेके रब इज्जत ॾिनी आहे उन्हें के तमाम इज्जत सुभान अल्लाह सरदार जी अल्लाह का महबूबन मदीने वाले का मते जो छा हुंदो नबी सही फरमायो जेके रब इज्जत ॾिनी आहे पंहिंजे सरदार जी इज्जत करो ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम पाण पंहिंजी मजलिस में उन्हें जो इज्जत कराईंदा अल्लाह तबारक व तआला सरदार साहब की पंहिंजी कौम समेत सभी से एक ॿिए सां मोहब्बत और प्यार एक ॿिए के हुकूकन जी अल्लाह ताला सभी के समझ जी तौफीक अता फरमाए ऐं अल्लाह चाचे जी जेके वॾा चाचा मोहम्मद हाशिम सरदार उन्हें जी दर्जात में बुलंद फरमाए उनके आखिर में दुआ उठो सलातो